सिंध के अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख आज़ादी मार्च के सिलसिले में पंहिंजे तक PS 99 में आज़ादी एक्सप्रेस ज़रिए पहुतो। हिन मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो करे शहरियनि सां मुलाक़ातूं कयूं ऐं आज़ादी मार्च जा पंफलेट बि विरहाया। उन मौक़े ते ख़िताब कंदे हलीम आदिल शेख चयो त इमरान ख़ान जो कसूर इहो हो त हुन नामूस रसालत जो तहफ़ुज़ कयो ऐं इमरान ख़ान अमरीका खे अॾा ॾियण खां इनकार करे छॾियो। कुझु गद्दार डॉलरनि में ख़रीद कया विया। हिकु साज़िश तहत अवामी हुकूमत जो तख़्तो ऊंधो कयो वियो। हुन वधीक चयो त इम्पोर्टेड हुकूमत क़ाइमु करे मुल्क खे कमज़ोर करण जी साज़िश कई वई आहे। पाकिस्तानी क़ौम उन साज़िश खे कामयाब थियण न ॾींदी। हक़ीक़ी आज़ादी मार्च उन्हनि चोरनि खे ख़त्म करे छॾींदो। उन मौक़े ते PTI अॻवाननि खलील रहमान मसूद, नदीम चांडियो, पांदी खान बुगटी, वासिफ शाह, मंसूर सोलंकी आज़ादी एक्सप्रेस ते अवामी जलसे खे पिण ख़िताब कयो।